ओम शांति। अॼु जी मुले तारीख़ आहे 22/3/2025। मिठा मिठा ॿार तारा चवंदा मीठे मीठे ॿार तव्हांखे नशो खपे कि असांजो पालौकिक भाव वंडर ऑफ द वर्ल्ड ठाहिनि था, जंहिंजा असां मालिक ठहींदासीं। तव्हांखे नशो हुजणो खपे कि पालौकिक भाव असांजे लाइ वंडर ऑफ द वर्ल्ड स्वर्ग ठाहिनि था ऐं हुननि जा असां मालिक बि ठहींदासीं। प्रश्न आहे, बाप जी संग सां तव्हांखे छा छा प्राप्ति थींदी आहे? उत्तर आहे, बाप जी संग सां असां जीवन मुक्ति जे अधिकारी ठही वेंदा आहियूं। बाप जो संग तारे ॾींदो आहे, अर्थात पार वठी वेंदो आहे। बाबा असांखे पंहिंजो ठाहे करे आस्तिक ऐं त्रिकालदर्शी ठाहे वठंदा आहिनि। असां रचता ऐं रचना जी आदि मध्य अंत खे ॼाणे वेंदा आहियूं। ओम शांति। गीता धीरज धर मनवा। ओम शांति। इहे केरु चईंदो आहे? ॿारनि खे बाप ई चईंदा आहिनि। सभु ॿारनि खे चइणो हूंदो आहे। शुरू सभु दुखी आहिनि न, अधैर्य आहिनि, इन करे सभी ॿारनि खे चइणो पवंदो आहे धीरज धरो, धीरज धरो। बाप खे यादि कंदा आहिनि कि अची करे दुखनि सां लिबरेट करो, सुख जो रास्तो ॿुधायो। हाणे मनुष्यनि खे, उन में बि ख़ासि भारतवासियुनि खे यादि न आहे कि असां भारतवासी ॾाढा सुखी हुआसीं। भारत प्राचीन वंडरफुल लैंड हुयो न, वंडर ऑफ द वर्ल्ड चईंदा आहियूं न। हिते माया जे राज्य में 7 वंडर्स ॻायल आहिनि। इहा आहिनि स्थूल वंडर्स। बाबा चवंदा आहिनि इहे माया जा वंडर्स आहिनि जंहिंमें दुख आहे। राम बाप परमात्मा राम जो वंडर आहे स्वर्ग, उहो ई वंडर ऑफ द वर्ल्ड आहे न। भारत स्वर्ग हुयो, हीरे जहिड़ो हुयो। हुते देवी देवताउनि जो राज्य हुयो न। ये भारतवासी सभु भुलिजी विया आहिनि। भल देवताउनि जे अॻियां मथो टेकंदा आहिनि, पूजा कंदा आहिनि, परंतु जंहिंजी पूजा कंदा आहिनि उन्हनि जी बायोग्राफी खे ॼाणणो खपे न। ये बेहद जो बाप वेही सम्झाईंदा आहिनि। हिते तव्हां आया आहियो पारलौकिक बाप वटि। पारलौकिक बाप आहे स्वर्ग स्थापना करण वारो। ये बेहद जो बाबा चवनि था पारलौकिक बाप आहे स्वर्ग स्थापना करण वारो। ये कार्य कोई मनुष्य न करे सघंदा आहियो। इन्हनि खे ब्रह्मा खे बि बाप चईंदा आहिनि। हे कृष्ण जी आत्मा, तव्हां पंहिंजे जन्मनि खे न ॼाणंदा आहियो। तव्हां श्री कृष्ण सतो प्रधान हुयो, पोइ 84 जन्म वठंदे हाणे तव्हां तमो प्रधान ठहिया आहियो। भिन्न भिन्न नाम तव्हांजा पिया, हाणे तव्हांजो नाम ब्रह्मा रखियो आहे। ब्रह्मा सु विष्णु व श्री कृष्ण ठहींदो। ॻाल्हि त हिकु ई आहे, ब्रह्मा सु विष्णु, विष्णु सु ब्रह्मा। ब्रह्मा मुख वंशावली ब्रह्मण सो देवता ठहींदा, पोइ उहे देवता पोइ शूद्र ठहींदा। हाणे तव्हां ब्रह्मण ठहिया आहियो न। हाणे बाप वेही तव्हां ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि। इहे भॻवान वाच्य आहे न, त तव्हां थी वियो स्टूडेंट, त तव्हांखे केतिरी ख़ुशी हुजणी खपे, परंतु एतिरी ख़ुशी रहंदी न आहे। धनवान धन जे नशे में ॾाढा रहंदा आहिनि। हिते भॻवान जा ॿार ठहिया आहियो त एतिरी ख़ुशी में न रहंदा आहिनि, सम्झंदा न आहिनि, पथर बुद्धि आहे न। तक़दीर में न आहे त ज्ञान जी धारणा बि न करे सघंदा। हाणे तव्हांखे बाप मंदिर लाइक़ु ठाहिनि था, परंतु माया जो संग बि घटि न आहे। ॻायल बि आहे न, संग तारे कुसंग भोरे। बाबा जो संग तव्हांखे जीवन मुक्ति में वठी वेंदो, पोइ रावण जो कुसंग तव्हांखे दुर्गति में वठी वेंदो। 5 विकारनि जो संग थी वियो। भक्ति में नाम चईंदा आहिनि सत्संग, परंतु सीढ़ी त हेठि उतरंदा ई रहंदा आहिनि। सीढ़ी सां कोई धक्को खाए त ज़रूरु हेठि किरंदो न।
सर्व जो सदगति दाता त हिकु बाप ई आहे न। कोई बि हूंदो भॻवान जे लाइ इशारो मथे ई कंदो। हाणे बाप बग़ैर ॿारनि खे परिचय केरु ॾे? बाप ही ॿारनि खे पंहिंजो परिचय ॾींदा आहिनि, है न। बाप ही ॿारनि खे पंहिंजो परिचय ॾींदा आहिनि, उन्हनि खे पंहिंजो ठाहे सृष्टि जे आदि मध्य अंत जो नॉलेज ॾींदा आहिनि। बाप चवंदा आहिनि मां अची करे तव्हां सभिनि खे आस्तिक ठाहींदो आहे, त्रिकालदर्शी बि ठाहींदो आहे। इहे ड्रामा आहे, इहे कोई साधु संत न ॼाणंदा आहिनि। उहो त थींदो आहे हद जो ड्रामो, इहो आहे बेहद जो। इहे बेहद जे ड्रामे में असां सुख बि ॾाढो ॾिठो आहे त दुख बि ॾाढो ॾिसंदा आहियूं। हिन ड्रामा में कृष्ण ऐं क्रिश्चन जो बि कीअं हिसाब किताब आहे, उन्हनि भारत खे हुन भारत खे लड़ाई करे राजाई वरिती। हाणे तव्हां लड़ंदा न आहियो, उहे आपस में लड़ंदा आहिनि, राजाई तव्हांखे मिली वेंदी आहे। इहे ड्रामा में नूंद आहे न। त ॾिसो क्रिश्चन ऐं कृष्ण जो शू जी पूरी राजाई, मुस्लिम आया त बि भारत ते पूरो कब्जो न करे पिया, लेकिन हे क्रिश्चन कयो। हाणे वरी श्री कृष्ण पूरे विश्व जो मालिक ठहे थो। लड़ाई करे न, उहा लड़ाई करंदा राजाई असांखे मिलंदी, कृष्ण खे मिलंदी। इहे ड्रामा में नूंद आहे न। इहे ॻाल्हियूं कोई बि ॼाणंदो न आहे। ज्ञान ॾियण वारो ज्ञान जो सागर हिकु बाप आहे जो सर्व जी सदगति कंदा आहिनि। भारत में देवी देवताउनि जो राज्य हुयो त सदगति हुई, बाक़ी सभई आत्माऊं मुक्तिधाम में हुयूं। भारत सोने जो हुयो न, तव्हां ही राज्य कंदा हुयो। सतयुग में सूर्यवंशी राज्य हुयो। हाणे तव्हां सत्यनारायण जी कथा ॿुधंदा आहियो, नर सां नारायण थियण जी कथा। इहे ॾाढे वॾे अक्षरनि में लिखी ॾियो। सची गीता सां भारत सचखंड वर्त पाउंड ठहींदो। भाप अची करे सची गीता ॿुधाईंदा आहिनि, सहज राजयोग सिखलाईंदा आहिनि त वंडर पाउंड ठही वेंदो, वर्त पाउंड ठही वेंदो। बाबा टोटका त ॾाढा सम्झाईंदा रहंदा आहिनि, परंतु ॿार देह अभिमान जे कारण भुलिजी वेंदा आहिनि। देही अभिमानी ठहनि त धारणा बि थिए, देह अभिमान जे कारण धारणा न थींदी आहे। बाबा सम्झाईंदा आहिनि मां थोरी चईंदो आहियां मां सर्वव्यापी आहियां, मूंखे त चईंदा बि आहियो तव्हां माता पिता। त हिन जो अर्थ छा आहे? तव्हांजी कृपा ते सुख गनेरे। हाणे दुख आहे न, इहे गायन कंहिं समय जो आहे, इहे बि सम्झंदा न आहिनि। जीअं पंछी चू चू कंदा रहंदा आहिनि, अर्थ कुझु न ॼाणंदा आहिनि, वैसे इहे बि चू चू कंदा रहंदा आहिनि। भक्ति मार्ग वारा अर्थ कुझु न सम्झंदा आहिनि। बाबा वेही सभु ॻाल्हियूं सम्झाईंदा आहिनि। इहे सभु अनराइटियस आहे न। कीअं अनराइटियस ठातो? रावण कीअं अनराइटियस ठातो? रावण। भारत सचखंड हुयो त सभु सच ई ॻाल्हाईंदा हुआ, चोरी ठगी आदि कुझु बि न थींदो। हिते केतिरी चोरी कंदा रहंदा आहिनि। दुनिया में त ठगी ठगी आहे, हिनखे चइबो आहे पापात्माउनि जी दुनिया, दुख जी दुनिया। सत्य खे चइबो आहे सुख जी दुनिया। इहा आहे वैशालय, सत्युग आहे शिवालय। बाबा केतिरो सुठी रीति वेही सम्झाईंदा आहिनि। नाम बि केतिरो सुठो आहे न, ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय। हाणे बाप जी करे असांखे समझदार ठाहींदा आहिनि। चवंदा आहिनि हिन विकारनि खे जीतो त तव्हां जगत जी ठही वेंदव। इहे काम ई महाशत्रु आहे। ॿार सॾ बि हिन करे ई कंदा आहिनि कि असांखे अची करे गॉड गॉडेस ठाहे। बाप जी यथार्थ महिमा तव्हां ॿार ई ॼाणंदा आहियो। मनुष्य त न बाप खे ॼाणंदा आहिनि न बाप जी महिमा खे ॼाणंदा आहिनि।
तव्हां ॼाणंदा आहियो उहो प्यार जो सागर आहे, सुख जो सागर आहे, शांती जो सागर आहे, पवित्रता जो सागर आहे, आनंद जो सागर आहे, सर्वशक्ति गुण ज्ञान जो सागर आहे। बाप तव्हां ॿारनि खे एतिरो ज्ञान ॿुधाईंदा आहिनि, इहे ई उन्हनि जो प्यार आहिनि। टीचर स्टूडेंट खे पढ़ाईंदा आहिनि त स्टूडेंट छा ठही वेंदा आहिनि। तव्हां ॿारनि खे बि बाप जहिड़ो प्यार जो सागर ठहिणो आहे, प्यार सां कोई खे बि सम्झाइणो आहे। बाप चईंदा आहिनि तव्हां ही हिक ॿिए खे प्यार करो। बाप चईंदा आहिनि तव्हां बि हिक ॿिए खे प्यार करो, अर्थात हिक ॿिए खे ज्ञान ॿुधायो। नंबर 1 प्यार आहे बाप जो परिचय ॾियणु। नंबर 1 प्यार कहिड़ो आहे? बाप जो परिचय ॾियणु। तव्हां गुप्त दान कंदा आहियो, हिक ॿ जे लाइ बि घृणा न करणी खपे, न त तव्हांखे बि डंडा खाइणा पवंदा। हर कंहिंजो बि तिरस्कार कंदा त ॾाढा ई डंडा मिलंदा। कंहिंसां बि घृणा नफ़रत न करो, सभिनि जो भलो थिए, सभिनि जो ई कल्याण थिए, बसि ख़तमु ॻाल्हि। कंहिंसां बि नफ़रत न रखो, तिरस्कार न करो। देह अभिमानी में अचण सां ई पत ठहिया आहिनि। बाप देही अभिमानी ठाहींदा आहिनि त तव्हां पावन ठही वेंदा। सभिनि खे इहे ई सम्झायो कि हाणे 84 जो चकर पूरो थी वियो। जो सूर्यवंशी महाराजा महारानी हुया, उहो ई पोइ 84 जो जन्म वठंदे वठंदे उतरंदे उतरंदे हाणे अची करे पट ते पिया आहिनि। जो सूर्यवंशी महाराजा महारानी हुया, उहो ई 84 जन्म वठंदे वठंदे उतरंदे उतरंदे हाणे अची करे पट ते पिया आहिनि। हाणे बाप वरी उन्हनि खे महाराजा महारानी ठाहीनि था। बाबा सिर्फ़ु चईंदा आहिनि मामिकम यादि करो त पावन ठही वेंदव। तव्हां ॿारनि खे रहम दिलि ठही सॼो ॾींहुं सर्विस जा ख़्यालात हलणा खपनि। बाबा डायरेक्शन ॾींदा रहंदा आहिनि। मिठे ॿार रहम दिलि ठही वीचारी दुखी आत्मायूं जो आहिनि, उन दुखी आत्माउनि खे सुखी ठाहियो। उन्हनि खे पत्र लिखिणो खपे ॾाढो शॉर्ट में। बाप चईंदा आहिनि मूंखे यादि करो ऐं वर्से खे यादि करो। हिकु शिव बाबा जी ई महिमा आहे। मनुष्यनि खे बाप जी महिमा जो त पतो ई न आहे। हिंदी में बि चिठी लिखी सघंदा आहियो। सर्विस करण जो बि ॿारनि खे हौसलो खपे, है न। त बाबा ॾिसो जेका ॿार हली आहे, कल्ह बि बाबा चई न उन ॾींहुं बि जेका ॿार हली आहे उन्हनि खे बि विशेष निमंत्रण ॾियणो खपे। हिकु व्यक्त मुरली में चयो हुई बाबा कि जीअं जीअं प्रोग्राम थींदा आहिनि न, त अगरि जो ॿार हली आहे उन्हनि खे विशेष निमंत्रण ॾेई करे प्रोग्राम ते सॾु करो ताकी उन्हनि खे वापसि खां जागृति ॾे। त बाबा चईंदा आहिनि कि उन्हनि खे पत्र लिखिणो खपे शॉर्ट में। बाप चईंदा आहिनि मूंखे यादि करो ऐं वर्से खे यादि करो। हिकु शिव बाबा जी ई महिमा आहे न। मनुष्यनि खे बाप जी महिमा जो पतो ई न आहे। हिंदी में बि चिठी लिखी सघंदा आहियो। सर्विस करण जो ॿारनि खे हौसलो हुजिणो खपे। ॾाढा आहिनि जो आपघात करणु वेही रहंदा आहिनि, उन्हनि खे बि सम्झाए सघंदा आहियो कि जीवघात महापाप आहे। हाणे तव्हां ॿारनि खे श्रीमत ॾियण वारो शिव बाबा आहे। उहो श्री श्री शिव बाबा तव्हांखे श्री लक्ष्मी श्री नारायण ठाहींदा आहिनि। श्री श्री त हिकु ई आहे न, उहो कॾहिं चकर में न ईंदा आहिनि। बाक़ी तव्हांखे श्री जो टाइटल मिलंदो आहे। अॼुकल्ह त सभिनि खे श्री जो टाइटल ॾेई छॾींदा आहिनि। हुते किथे उहा निर्विकारी, किथे इहे विकारी, राति ॾींहं जो फ़र्क़ु आहे न। बाप रोज़ रोज़ सम्झाईंदा रहंदा आहिनि। हिकु त देही अभिमानी ठहो ऐं सभिनि खे पैगाम पहुचायो। हिकु त देही अभिमानी ठहो ऐं सभिनि खे ई पैगाम पहुचायो। पैगंबर जा ॿार तव्हां बि आहियो न। सर्व जो सदगति दाता त हिकु ई आहे। सर्व जो सदगति दाता त हिकु बाप ई आहे। बाक़ी धर्म स्थापकनि खे गुरु थोरी चईंदासीं। हिकु
सदगति दाता हिक बाप या सर्व जो बाक़ी धर्म स्थापकनि खे गुरु न चईंदासीं। सदगति करण वारो त हिकु निराकार परमात्मा शिव बाबा ही आहे। अच्छा, मीठी मीठी सिकी लॻे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार आहे, कंहिंसां बि घृणा व नफ़रत न करणी आहे। रहमदिल ठही दुखी आत्माउनि खे सुखी ठाहिण जी सेवा कंदा हलो। बाप समान मास्टर प्यार जो सागर ठहिणो। बाप समान मास्टर प्यार जो सागर ठहिणो असांखे। ॿियो आहे भॻवान जा असां ॿार हिन नशे व ख़ुशी में रहणो आहे, है न। भॻवान जा असां ॿार आहियूं, हिन नशे ऐं ख़ुशी में रहणो आहे। कॾहिं माया जे उल्टे संग में न अचिणो आहे। देही अभिमानी ठही करे ज्ञान जी धारणा कंदा हलो। त अॼु सॼो ॾींहुं दुखी आत्माउनि खे सुखी ठाहिण जी सेवा कजो। नशो कहिड़ो लॻो रहे कि मां बाबा जो ॿारु आहियां। मास्टर प्यार जो सागर ठही ॿियनि खे ज्ञान ॾियण ई प्यार करणु। कंहिंसां बि घृणा नफ़रत न कजो। कॾहिं बि कंहिं उल्टे सुल्टे संग में न फंसियो। देही अभिमानी ठही करे ज्ञान जी धारणा करणी आहे। वरदाना बाप समान वरदानी ठही करे हर हिक जे दिलि खे आराम ॾियण वारा मास्टर दिलाराम ठहो। जो बाप समान वरदानी मूर्त ॿार आहिनि, उहे कॾहिं कंहिंजी कमज़ोरी खे न ॾिसंदा। उहे सभिनि जे मथां रहमदिल थींदा वेंदा। जीअं बाप कंहिंजी कमज़ोरी दिलि ते न रखंदा आहिनि, ईअं वरदानी ॿार बि कंहिंजी बि कमज़ोरी दिलि में धारण न कंदा। उन्हनि खे लॻंदा सभी आत्माउनि जो कल्याण थिए, सभी सुठियूं आहिनि, सुठी थी वेंदियूं। उहा हर हिक जी दिलि खे आराम ॾियण वारा मास्टर दिलाराम हूंदा। इन करे साथी आयो या प्रजा सभी उन्हनि जा साथी या प्रजा सभी उन्हनि जा गुणगान कंदा। सभिनि जे अंदरि सां यही आशीर्वाद निकिरंदी कि असांजे सदा स्नेही कि इहे असांजा सदा ई स्नेही सहयोगी आहिनि। त हिकु ॿ सां न, सभिनि सां असांजो सहयोग हुजे। कोई असांजो दुश्मन बि हुजे, घृणा उल्टो सुल्टो चइण वारो करण वारो बि हुजे, त बि असांखे मन में उनजे लाइ शुभ भावना शुभकामना रहे। तॾहिं त बिंदी 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 बाबा बाबा सभु बाप समान शुद्ध आत्मायूं असांखे नज़र ईंदियूं, न त उन्हनि जी कोई बि कमी कमज़ोरी नज़र ईंदी। स्लोगन आहे संगम ते श्रेष्ठ आत्मा उहा आहे जो सदा बेफ़िक्र बादशाह। हिन संगम युग ते श्रेष्ठ आत्मा कहिड़ी आहे, जो सदा ई बेफ़िक्र बादशाह आहे, जेके कोई बि फ़िक्र ई न आहे कंहिं ॻाल्हि जो। बसि बाबा आहे, ॿियो छा खपे। मातेश्वरी जी जा अनमोल महावाक्य। ज्ञानी तू आत्मा ॿारनि जी भूल थियण सां 100 गुणा दंड पईंदो आहे। हिन अविनाशी ज्ञान यज्ञ में आहे साक्षात परमात्मा जो हथु वठी करे पोइ कारण ऐं अकारण अगरि उन्हनि सां विक्रम थी वेंदो आहे त उन्हनि खे सज़ा ॾाढी भारी मिलंदी आहे। जीअं ज्ञान वठण सां उनजो फ़ाइदो 100 गुणा ज़्यादा थींदो आहे, वैसे ज्ञान वठी करे पोइ भुलिजी वञण सां 100 गुणा ज़्यादा नुक़सान बि थींदो आहे। इन करे ॾाढी ख़बरदारी रखणी आहे। भूल कंदा रहंदा त कमज़ोर पईंदा रहंदा। इन करे नंढी वॾी भूल खे पकड़ंदा रहंदा त कमज़ोर पइजी वेंदा, है न। भूल कंदा रहंदा त कमज़ोर पवंदा रहंदा। इन करे नंढी वॾी भूल खे पकड़ंदा रहो। आईंदे अॻियां खां परीक्षण ते हलंदा हलो।
न त इन करे बाबा चवनि था, मम्मा चवनि था ख़ुदि जी भूल खे चेक करे उनखे चेंज कंदा वञो। ॾिसो, जीअं कोई समझदार वॾो आदमी कोई बुरो कमु कंदो आहे त उनजे लाइ वॾी सज़ा आहे, ऐं जो हेठि किरियल उहा आदमी आहे कुझु बुरो कमु कंदो आहे त हुनजे लाइ एतिरी सज़ा न आहे। हाणे तव्हां बि परमात्मा जा ॿार कहलाईंदा आहियो, एतिरा ई तव्हांखे दैवी गुण धारण करणु आहे। जॾहिं असां बाबा जा ॿार आहियूं त उन अनुसार असांखे दैवी गुण बि धारण करणु आहे। सचे बाप वटि ईंदा आहियो त सचा थी करे रहणो आहे। ॿियो आहे, माण्हू चवंदा आहिनि परमात्मा जानी ॼाणण वारा। हाणे जानी ॼाणण वारा जो अर्थ इहो न आहे कि सभिनि जे दिलि खे वेही ॼाणंदो आहे, परंतु सृष्टि रचना जे आदि मध्य अंत खे ॼाणण वारो आहे। जानी ॼाणण वारा अर्थात सृष्टि रचना जे आदि मध्य अंत खे ॼाणण वारो। बाक़ी हीअं न परमात्मा रचता पालना कंदो, संहार कंदो त हिन जो मतिलबु इहे परमात्मा पैदा कंदो आहे, खिलाईंदो आहे, मारंदो आहे, परंतु हीअं न। त जानी ॼाणण हार जो मतिलबु आहे सृष्टि रचना जे आदि मध्य अंत खे ॼाणण वारो। ऐं मनुष्य पंहिंजे कर्मनि जे अनुसार हिसाब किताब सां जन्म वठंदा आहिनि। इन जो मतिलबु इहो न कि परमात्मा वेही उन्हनि जे बुरे संकल्प ऐं सुठे संकल्प खे ॼाणंदो आहे। उहो त ॼाणंदो आहिनि कि अज्ञानियुनि जे दिलि में छा हलंदो आहे, उहो त ॼाणंदा आहिनि। दुनिया वारा में किथे किथे रिधी सिधी हूंदी आहे, उहो ॼाणंदा आहिनि, लेकिन बाबा त इहे सभु न ॼाणंदा आहिनि न। सॼो ॾींहुं मायावी संकल्प हलंदा हूंदा, ज्ञानी जे अंदरि शुद्ध संकल्प हलंदा हूंदा। बाक़ी हिकु हिकु जे संकल्पनि खे वेही बाबा रीड करे ईअं न थींदो आहे। बाक़ी भॻवानु परमात्मा ॼाणंदा आहिनि हाणे त सभिनि जी आत्मा दुर्गति खे पहुची वई आहे, उन्हनि जी सदगति कीअं थियणी आहे, ये सॼी पहचान जानी ॼाणण हार खे आहे। हाणे मनुष्य जो कर्म भ्रष्ट ठहिया आहिनि, उन्हनि खे श्रेष्ठ कर्म कराइण सिखलाइण ऐं उन्हनि खे कर्म बंधन सां छुटकारो ॾियणु, इहे परमात्मा ॼाणंदा आहिनि। हाणे मनुष्य जो कर्म भ्रष्ट ठहिया आहिनि, उन्हनि खे श्रेष्ठ कर्म कराइण सिखलाइण, उन्हनि खे कर्म बंधन सां छुटकारो ॾियणु, इहे परमात्मा ॼाणंदा आहिनि कि कीअं असां ईअं करूं। परमात्मा चवंदा आहिनि कि कीअं असां पंहिंजे कर्मनि खे श्रेष्ठ ठाहियूं। परमात्मा चवंदा आहिनि मुझ रचता ऐं मुंहिंजी रचना जे आदि मध्य अंत जी इहा सॼी नॉलेज खे मां ॼाणंदो आहियां। उहो पहचान त तव्हां ॿारनि खे ॾियनि था न। हाणे तव्हां ॿारनि खे हुन बाप जी निरंतर यादि में रहणो आहे, तॾहिं सर्व पापनि सां मुक्ति थींदी, अर्थात अमरलोक में वेंदव। हाणे हिन ॼाणण खे ई जानी ॼाणण हार चइबो आहे। त भॻवानु छा ॼाणंदो आहे, कहिड़ा कर्म असांखे करणा खपनि। भॻवानु असांखे स्वयं जो पंहिंजी रचना जे आदि मध्य अंत जो ज्ञान ॾींदा आहिनि, हिन खे चइबो आहे जानी ॼाणण। अच्छा, ओम शांति। अव्यक्त इशारो, सत्यता और सभ्यता रूपी कल्चर खे अपनायो। कॾहिं बि सभ्यता खे छॾे करे सत्यता खे सिद्ध न करिणो। सभ्यता जी निशानी आहे निर्माणता। इहा निर्माणता निर्माण जो कार्य सहज कंदी आहे। जेसि ताईं निर्माण न ठहो तेसि ताईं निर्माण न करे सघंदा आहियो। ज्ञान जी शक्ति शांति ऐं प्रेम आहे, अज्ञान जी शक्ति क्रोध।
ॾाढी सुठी तरह सां संस्कार ठाहे वठंदा आहिनि, यूज़ बि कंदा आहिनि, पोइ माफ़ी बि वठंदा रहंदा आहिनि। जेका क्रोध कंदा आहिनि हू क्रोध खे यूज़ बि कंदा आहिनि, पोइ माफ़ी बि ॾाढी मांगदा आहिनि। ईअं हाणे हर गुण खे, हर ज्ञान जी ॻाल्हि खे संस्कार रूप ठाहियो त सभ्यता ईंदी वेंदी। त हाणे हर गुण ज्ञान जी शक्ति आहे शांती ऐं प्रेम। त ईअं हर गुण, हर शक्ति खे पंहिंजो संस्कार ठाहियो, हर गुण खे पंहिंजो संस्कार ठाहियो, तॾहिं असां में सभ्यता ईंदी वेंदी। त सत्यता खे सिद्ध करण लाइ सभ्यता खे धारण करो। सभ्यता खे धारण करण लाइ ज्ञान जी हर गुण खे, हर ज्ञान खे पंहिंजो संस्कार ठाहे छॾियो त सभ्यता अची वेंदी। त सत्यता खे बि सुठी रीति सिद्ध करे सघंदासीं। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।